अस्सलाम वालेकुम। केले जे वेस्ट ते पहिरियां बि मां वीडियोस ठाहियूं आहिनि ऐं मूंखे जिते ॾिसंदो आहियां केले जो वेस्ट तमामु घणो अफ़सोस थींदो आहे, छाकाणि त दुनिया में मौसमियात जी तब्दीली खे मद्देनज़र रखंदे जेके शयूं हू कनि पिया असांजे ज़राअत जी प्रैक्टिसिस में, उहे मतिलबु हू ऑर्गेनिक कनि पिया। हाणे हीअ तव्हां ॾिसो त केतिरो केले जो वेस्ट पियो आहे। हीअ त माना रोड वारे पासे आहियूं न असां, जिते मतिलबु आहे हिन पासे ॿनियूं बि तमामु सुठियूं आहिनि, पर हीअ केले खे का शदीद बीमारी आहे, उन बीमारी ते कोन था ॻाल्हायूं। पर केले जो जेको वेस्ट आहे, हीअ जेको पन पिया आहिनि या थुड़ पिया आहिनि, इहे तमामु क़ीमती आहिनि। केलो असांजो माना इन में असांजा फर्टिलाइज़र ठही सघनि था। केले में पोटाशियम जेको आहे, पोटाश रिच हूंदो आहे केले जो फ़सुलु जेको हूंदो आहे, या केले जो थुड़ हूंदो आहे, या केले जो जेको असांजो माना वेस्ट हूंदो आहे। सो असां वटि कुझु न पियो थिए। असां दुनिया जी निस्बत में जेकॾहिं ॾिसूं, असां सां तव्हां यकीन कंदव के पंजाब, बलोचिस्तान, सिंध जा माण्हू, ॿाहिरि जा बि माण्हू राब्तो कंदा आहिनि। हिन पेज खे तव्हां आबादगारनि जे ज़रिए तव्हां असांखे एतिरी महिनत मोहबत ॾियो था, तव्हां एतिरो असांखे प्यारु ॾियो था, त आस्ते आस्ते पूरी दुनिया में जिते सिंधी आहिनि या जिते असांजी लैंग्वेज सम्झी थी वञे, त असां सां माण्हू राब्तो कंदा आहिनि। ठीकु आहे, तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे, लाइक एंड शेयर ज़रूरु हमेशह वांगुरु कंदा कयो, इहा असांजी सपोर्ट थींदी। असां ॿियो तव्हां खां कुझु बि कोन था करूं। त हिन ते असां कमु कोन पिया कयूं, न को गवर्नमेंट जो तवजो आहे, न को असांजा जेके आहिनि आबादगारनि जो तवजो आहे। काफ़ी आबादगार थी सघे कनि पिया, पर असांखे ख़बर न आहे। तव्हां उन्हनि जा नाला मैंशन कजो कमेंट में, तव्हांजे इलाइक़े में केले जे वेस्ट ते कमु थिए थो या कोन थो थिए, उहो असांखे ॿुधाइजो। हीअ शयूं असांखे असांजी ज़रूरत आहे। मौसमियात जी तब्दीली खां बचिणो आहे त असांखे ऑर्गेनिक शयुनि ते अचिणो आहे। असांखे जेको आहे पंहिंजे जेको आहे ज़हर ख़तमु करणा आहिनि ऐं केमिकल जेके आहिनि उहे ख़तमु करणा आहिनि, वण ज़्यादा लॻाइणा आहिनि। अहिड़ा जेके ही वेस्ट आहिनि उन्हनि खे असांखे रिसाइकिल करिणो आहे, उन्हनि खे जेको आहे असांखे वरी असांखे यूज़ में आणिणो आहे। हिननि जे वेस्ट मां, हिननि जे जेको आहे मतिलबु असां फर्टिलाइज़र ठाहिरायूं था, कंपोस्ट को ठाहियूं था, त उहो असांजे ॿनियुनि जे लाइ तमामु बहितरीनु प्रोडक्ट थींदो। हाणे भले उहो 1% हुजे, 2% हुजे, 5% हुजे पोटाश, ठीकु आहे न। त जेकॾहिं असां महिनत न कंदासीं या असां हिननि ते मतिलबु असां सोचींदासीं न, गवर्नमेंट खे तवजो न ॾियारींदासीं, त असां कीअं अॻिते वधंदासीं? सही आहे न। तव्हांजे ज़हन में छा आहे त तव्हां मिसाल, हींअर त मुंहिंजी तयारी बि कोन हुई, मां हिकिड़े पासे कीअं निकितुसि, टंडो ॼाम में ई आहियां सराउंडिंग में। हीअ लोकेशन बि मूंखे सुठी लॻी, ऐं जेको आहे मां ॾिठो त माना केले जे वेस्ट जे बारे में हिन मां काफ़ी प्रोडक्ट ठहनि था। हिन मां जेको आहे ऑर्गेनिक शापर्स ठहनि थियूं, ऑर्गेनिक कपिड़ो ठहे थो, ऑर्गेनिक धाॻो ठहे थो, ऑर्गेनिक शयूं ठहनि थियूं जेके माण्हू घरनि में यूज़ कनि था, उन्हनि जा नुक़सान कोन्हनि का। पर असां अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, पाकिस्तान में इन्हनि शयुनि जो क़दुरु कोन्हे को। पाकिस्तान में असां जेको आहे इन्हनि शयुनि ते सोचूं कोन थिया न। जेकॾहिं मिसाल पंजाब जी निस्बत जी ॻाल्हि कयूं त पंजाब में अञा ज़्यादा आहे, हिन ते माना कमु थिए पियो। सिंध में माना पंजाब जी निस्बत बि माना कमु कोन्हे को। सो गवर्नमेंट खे घुरिजे, आबादगारनि खे घुरिजे त इन्हनि शयुनि जो क़दुरु कनि, इन्हनि शयुनि खे मतिलबु यूज़ में आणनि। इन्हनि शयुनि मां जेको आहे कंहिं न कंहिं शयूं इस्तेमालु थियनि थियूं। हीअ मिसाल तव्हांखे नंढिड़ो मां प्लाट ॾेखारियां थो, हीअ 1 एकड़, 2 एकड़, 5 एकड़, हिन मां केतिरो निकिरे थो। तव्हां ॾिसो त असांजे आसपास सराउंडिंग में जेकॾहिं टंडो ॼाम जी सराउंडिंग में ॾिसंदासीं न, मिसाल उते एतिरो आहे, त तव्हां ॿुधायो त जिते केलो असांजो ज़्यादा थो थिए, ठटा या बदीन वारे पासे जिते केलो थिए थो, या सकरनि वारे पासे जिते केलो थिए थो, मीरपुर ख़ासि या टंडो अलियार वारे पासे केलो थो थिए, उते वेस्ट प्रोडक्ट केतिरो हूंदो। वीडियो पसंदि अचो, वीडियो खे सम्झण जी ज़रूरत आहे। असांखे इन्हनि शयुनि खे माना उजागर करिणो आहे, असांखे माना पंहिंजा आइडियाज़ ॾियणा आहिनि। तव्हां कमेंट्स में बि लिखिजो, वीडियो खे शेयर बि कजो। असां चऊं था माण्हुनि खे अवेयरनेस हुजे त हिननि मां हीअ असांजे बेकार शयूं न आहिनि, हीअ असांजे कम जूं शयूं आहिनि। सो तव्हां सभिनी वॾी महिरबानी, ऐं इन्हनि शयुनि ते असांखे सोचण जी ज़रूरत आहे। थैंक यू सो मच।